हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। हाज़िर आहियूं अॼु जे मॉडल पेपर नंबर 9 सां। अचो त वीडियो खे शुरू कयूं था। सवाल नंबर पहिरियों आहे, सिंधी मौजूदा रस्मल ख़त कहिड़े सन में ठही? सिंधी मौजूदा रस्मल ख़त कहिड़े सन में ठही? 1853 ईस्वी, 1852 ईस्वी, 1952 ईस्वी, 1863 ईस्वी। तंहिंजो सही जवाब थींदो 1853 ईस्वी। सवाल नंबर ॿियो आहे, जमायतुल शहरा जो बुनियाद कहिड़े सन में पियो? जमायतुल शहरा जो बुनियाद कहिड़े सन में पियो? 1853, 1856, 1946, 1947। तंहिंजो सही जवाब थींदो 1946। सवाल नंबर टियों आहे, जदीद सिंधी गज़ल जो बानी कंहिंखे चयो वेंदो आहे? जदीद सिंधी गज़ल जो बानी कंहिंखे चयो वेंदो आहे? अब्दुल हुसैन सांगी, मिर्ज़ा कलीच बेग, दीवान कोड़ोमल, किशन चंद बेवस। तंहिंजो सही जवाब थींदो अब्दुल हुसैन सांगी। सवाल नंबर 4 आहे, जदीद सिंधी शाइरी जो अबो कंहिंखे चयो वेंदो आहे? जदीद सिंधी शाइरी जो अबो कंहिंखे चयो वेंदो आहे? किशन चंद बेवस, मिर्ज़ा कलीच बेग, सांगी, हैदर बख्श जेतोई। तंहिंजो सही जवाब थींदो किशन चंद बेवस। सवाल नंबर 5 आहे, कहिड़े शाइर खे जॉन केट्स सॾियो वेंदो आहे? कहिड़े शाइर खे जॉन केट्स सॾियो वेंदो आहे? सांगी, सैयद साबित अली शाह, मीर नादर बेग, मोहम्मद हुसैन बेकस। तंहिंजो सही जवाब थींदो मोहम्मद हुसैन बेकस। सवाल नंबर 6, सिंधी गज़ल सिन्फ़ में सभ खां अवल देसी माहौल कंहिं आंदो? आख़ुंद नूर मोहम्मद भट्टी, हाफ़िज़ हामिद टिखड़ाई, ख़लीफ़ो नबी बख्श बलोच, आख़ुंद गुल मोहम्मद हालाई। तंहिंजो सही जवाब थींदो आख़ुंद गुल मोहम्मद हालाई। सवाल नंबर 7, सिंधी अदब में जॉन मिल्टन कंहिंखे सम्झियो वञे थो? सिंधी अदब में जॉन मिल्टन कंहिंखे सम्झियो वञे थो? हाफ़िज़ हाजी हामिद टिखड़ाई, हाफ़िज़ एहसन चना, अब्दुल करीम गदाई, मोहम्मद हुसैन सांगी। तंहिंजो सही जवाब थींदो हाफ़िज़ हाजी हामिद टिखड़ाई साहब। सवाल नंबर 8 तरफ़ अचूं था, सिंध जो शाहनामो नाले किताब कंहिं लिखियो? सिंध जो शाहनामो नाले किताब कंहिं लिखियो? अब्दुल करीम गदाई, मीर हसन टालपुर, मीर अब्दुल हुसैन सांगी, मीर करम अली टालपुर। तंहिंजो सही जवाब थींदो मीर हसन अली टालपुर। सवाल नंबर 9, कहिड़े शाइर खे फ़ख़्रुल शारा जो लक़ब मिलियल आहे? कहिड़े शाइर खे फ़ख़्रुल शारा जो लक़ब मिलियल आहे? मीर अब्दुल हुसैन सांगी, मीर हसन अली टालपुर, हाफ़िज़ एहसन चना, मोहम्मद बख्श वासिफ़। तंहिंजो सही जवाब थींदो मोहम्मद बख्श वासिफ़। आख़िरी सवाल 9, सिंधी मज़मून नवीसी जो अबो कंहिंखे सम्झियो वञे थो? सिंधी अदब में मज़मून नवीसी जो अबो कंहिंखे सम्झियो वञे थो? मुंशी नदीराम, मिर्ज़ा कलीच बेग, मिर्ज़ा सादिक बेग, दीवान कोड़ोमल खलनाणी। तंहिंजो सही जवाब थींदो दीवान कोड़ोमल खलनाणी। उम्मीद त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। अॼु दौरनि जे हवाले सां मॉडल पेपर नंबर 9 आख़िरी मॉडल पेपर हो। इंशाल्लाह नई वीडियो में वरी नए टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आहे त बराए महिरबानी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, उनखां पोइ लाइक, कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब करे आल वारी घंटी ते प्रेस करे छॾियो त ईंदड़ हर वीडियो तव्हां ॾिसी सघो। ऐं जेकॾहिं तव्हां दौरनि जा नोट्स न आहिनि पढ़िया, जेके मूं ॾिना आहिनि, त उहो सिंधी लिटरेचर प्लेलिस्ट में जेको आहे उहे दौर जेके आहिनि मुकमल वीडियोज़ पिया आहिनि, उहो तव्हां ॾिसी सघो था। ऐं मॉडल पेपर जेकॾहिं दौरनि जे हवाले सां ॾिसणा आहिनि त उनजी बि अलॻि प्लेलिस्ट सिंधी MCQs मॉडल पेपर जे नाले सां ठाही आहे, जेको तव्हां चैनल जी प्लेलिस्ट में ॾिसी सघो था। उम्मीद त तव्हांखे मुंहिंजा वीडियो पसंदि आया हूंदा। तेसीं ताईं तव्हांजे पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।